सुन्नत का है बेड़ा पार सहाबे हुजूर, नजम है और नाव है इतरत रसूलुल्लाह की। नजम है और नाव है इतरत रसूलुल्लाह की। आला हज़रत भी जाए तो चवाहिर ने आज सुभान अल्लाह चौदह बताया फरमाए तो उनके मौला के उन पर करोड़ों दुरूद, उनके मौला के उन पर करोड़ों दुरूद, उनके असहाबो इतरातेला खो सलाम सभी जो उनके असहाबो इतरातेला खो सलाम, शम्ए बज़ में हिदायत तेला खो सलाम, मुस्तफा जाने रहमत तेला खो सलाम। मुजादी दो दोस्तों मुसलमान भाइयों, कुरान जो कई आयतूं हल जेके हुजूर जे असहाबन जे शान अज़मत के बयान कंदियूं, चओ सुभान अल्लाह। तू हलिया अल्लाह जो कुरान विच ते रख, जेकर अल्लाह जो कुरान हुजूर जे सहाबा जे अज़मत जो बयान करे, हुजूर जे सहाबा जे शान के बयान करे, तो को तोखे मञणो पवंदो त मुस्तफा जो हर सहाबी शान वारो सुभान अल्लाह। छो त अल्लाह जो कुरान उन जे शान अज़मत के बयान करे रहियो आहे, पर जेकर हलंदे हुजूर जे हदीसुन के निहारींदे तो हुजूर जे हदीसुन में भी मुस्तफा जे चइनि यारनि जो हुजूर जे असहाब जो शान बयान थियला। हिकिड़ो भेरो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ त हुजूर जी हदीस मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां। सुभान अल्लाह। हुजूर फरमायो इन्नल्लाह इख्तार असहाबी अला जमीइल आलमीन सिवन नबिय्यीन वल मुरसलीन। बेशक अल्लाह ताला नबियन ऐं रसूलन खां सिवा इन तमाम जहान वारनि जे मथां अल्लाह ताला फरमायो त मुझे असहाबन के मुंतखब फरमायो, शान वारो फरमायो, तमाम जहान जे मथां नबी ने रसूलन के छॾे करे, छो त नबियन जो शान मथे आ। थोड़ी वज़ाहत कयां हेरे न्यारो सुभान अल्लाह चओ। मां सवेर तव्हांखे ॿुधायो हिकिड़ा बीठा हा मवाली हिकिड़े मैदान जे मथां, उते बीही करे सोशल मीडिया ते क्लिप हले थी पई, वो पंहिंजे मवाली थो ॿुधाए पंहिंजे माण्हुनि खे त हिन सरज़मीन खे करबला जी सरज़मीन सम्झो, ऐं जेके बि तव्हां हिन जाइ ते आया आहियो इहे तव्हां सभु माज़अल्लाह 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 नकुले कुफ़्र कुफ़्र न बाशद, जेको तव्हां सभु नबियन खां वो हिन हिकिड़े ज़ाकिर ते हज़रत अली साईं खे ही वरी सभु जेके बि तव्हां आज़ादार आहियो तव्हां सभई नबियन खां अफ़ज़ल अबा गैर नबीअ खां शान में मथे नथो थी सघे। कंहिंजे बि बारे में अक़ीदो कर कहे रखियो गैर नबीअ खे नबी खां अफ़ज़ल सम्झो, इहो शरीयत में कुफ़्र आहे। दायरे इस्लाम खां उहो माण्हू ख़ारिज थी वेंदो जेको गैर नबी खे नबी खां अफ़ज़ल सम्झंदो। असां आम माण्हू त छॾ, को इमाम मुज्तहिद त छॾ, पर हुजूर जे सहाबा में सभिनी खां वधीक शान वारो हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे पहिरें नंबर ते मञींदा आहियूं, लेकिन हज़रत सिद्दीक़ अकबर जे लाइ सुन्नीअ जो अहिड़ो अक़ीदो कोन्हे त को हुजूर खां सवा बाक़ी नबियन खां मथे न। असांजो अक़ीदो हुआ जेको मदीने वारे असांखे सेखारियो, क़ुरान ऐं मुस्तफ़ा जे हदीस असांखे सेखारियो। सुभान अल्लाह। हुजूर फरमायो इन्नल्लाह अख्तार असहाबी, पूरे जहान वारनि जे मथां अल्लाह मुझे सहाबा के मुंतखब फरमायो नबी ने रसूल खां सवा, पर वरी वख्तार अली मिनहुम अरबातन, हुजूर फरमायो त सभिनी सहाबन मां वरी चार मुझे उहे यार हन जो उन्हनि चइनी जो अल्लाह इंतखाब फरमायो। हुजूर फरमायनि था उन्हनि में हिकिड़ो सिद्दीक़ अबू बकर व उमर व उस्मान व अलिया, हिकु अबू बकर ॿियो उमर
फिर उस्मान चौथा मौला अली या सैयदना अली मुर्तदा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु तमाम सहाबन में इन चैनी जो शान फजीलत मथे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फजालहम खैर असहाबी अल्लाह ताला इन चैनी के मुझे सहाबन में वधिक शान अता फरमायो पर हुजूर फरमायो याद रखी छजो तो मुझा सहाबी सभई शान वारा बोले आवाज सुभान अल्लाह मुझे तमाम सहाबन में खैर ही खैरा कहीं भी सहाबी में बुराई को लेगा हर सहाबी में खैरा हर सहाबी में चंगाइया हर सहाबी में भलाइया पर फरमाइंदा ने चैनी सभिनी सहाबन में अल्लाह ताला मुझे वास्ते मुझे ने चैनी यारन के मुंतखब फरमायो जो सुभान